अदा असां इन चंबा वारे मदरसे वारे मसइले में असां आया आहियूं त असांजो बि मौक़िफ़ ॿुधो वञे त असां छोकिरे खे जॾहिं असां मदरसे में छॾियो जो वाक़ियो थियो आहे त उन ते जेके कलम लागू थिया आहिनि 302, 377, 337 जे 201 चोटी PPC त इन में ॿिया बि मुंतज़मीन मदरसे जा आहिनि, उते संभालींदड़ आहिनि सभु शइ, पर सिर्फ़ु असांजे छोकिरे ते जे इहे कलम लागू थिया आहिनि। असांजो छोकिरो बेगुनाह आहे। असां बस वारनि इदारनि खां IG DIG सिंध खां मुतालबो था कयूं त इन मामले जी साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कई वञे, असांखे इंसाफ़ मिले। ऐं जेको आहे जेकॾहिं असांजे छोकिरे ते का टेस्ट में या का ॻाल्हि थिए थी, साबित थिए थी, त भले उनखे सज़ा मिलणु खपे। हुननि जो जेको बचो, उन्हनि जो बि बचो वियो, असांखे दिली अफ़सोस आहे, ॾुख आहे, पर ईअं न थिए त इहो जेके गुनाहगार माण्हू बची वञनि हिकिड़े साइड ते, सॼो गुनाह असांजे छोकिरे ते या ॾोह जेको असांजे छोकिरे ते आहे। ऐं असांजो छोकिरो जीअं मदरसे मां इहो वियो आहे, असांखे का ख़बर कोन्हे किथे आहे, कहिड़ी हालति में आहे, छा थियो आहे उन सां, कहिड़ो वहिंवार थियो आहे, असांखे का ख़बर कोन्हे। ऐं इहो जेको असां जो छोकिरो माइटु असांजो मदरसे में दाख़िलो, इहो हिकिड़ो यतीम ॿारु आहे जंहिंजो कार्ड बि ठहियलु कोन्हे, जंहिंजो माउ पीउ ॿई गुज़ारे विया आहिनि। इन जे हिसाब सां असां हिते तव्हांजे मुनासिब सां चवण इहो अर्ज़ु करणु ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। ऐं जो भाउ बि वेठो आहे, मुंहिंजूं नियाणियूं भेणूं बि आयूं आहिनि हिते, त असां सां इंसाफ़ु कयो वञे ऐं गुनाहगार खे सज़ा मिले, बेगुनाह खे न मिले। जी 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 उन सां इंसाफ़ु थिए, जेकॾहिं हा कहिड़ो बि उन्हनि सां इंसाफ़ु थिए, पर सिर्फ़ु असांजे छोकिरे ते इहो सॼो इल्ज़ाम जी जी हा IG DIG खां असीं मुतालबो कयूं था, असां सां जेका हा इंक्वायरी जेका आहे हा GIT जोड़ी वञे, जेको बि ॿिन्ही तरफ़नि खां साफ़ इंक्वायरी थिए। नासियत जी त जीअं पढ़णु इहो हिते मदरसे में हो, उतां इन्हनि खे खणी विया आहिनि। केरु खणी विया आहिनि वला आलम, लाज़मी इदारा खणी विया हूंदा इन्वेस्टिगेशन ते। हुनखे अॼु ताईं असांखे मिलण लाइ नथो ॾिनो वञे, कहिड़ी हालति में आहे, छा आहे, डप खां ऐं ख़ौफ़ खां, हिरास खां हुन क़बूलियो आहे, न क़बूलियो, असांखे त कान्हे ख़बर, रुॻो रिपोर्ट में ॿुधाइनि पिया। त असांजो बि बचो आहे ऐं जंहिंजो नुक़सानु थियो आहे, छोकिरो गुज़ारे वियो आहे या मारियो वियो आहे, उन सां बि दिली अफ़सोस करण लाइ तयारु आहियूं। ऐं असां उन्हनि सां हक़ु थियणु खपे, पर ईअं न त रुॻो असांजे छोकिरे जे मथां सभु कलम लागू थियनि। असां ग़रीब माण्हू आहियूं, पोरियत मज़दूरी करण वारा, असां पढ़ण जे लाइ, दीनी इल्मु सिखण जे लाइ, ॿिया बि जॻह इंतिज़ामिया आहिनि, मदरसे जा आहिनि, सभु शइ संभालण वारा। जेके बि शयूं थियूं उन मदरसे में थियूं, त हिन शयूं जेके इल्ज़ाम हेठि आयल आहे, उहे हिन शयूं किथां आंदियूं, इहे हिन छोकिरे किथां इहे शयूं आंदियूं उन खे इस्तेमालु करण लाइ, कहिड़ी बि शइ में मुलविस हुजण जे लाइ। त लाज़मी हुन में त सॼो इंतिज़ामिया आहे न, उन्हनि जी बि इंक्वायरी थिए। हा जी जी थी सघे थो ॿाहिरियां का शइ मुखालिफ़त या का बि थियलु हुजे, ठीकु आहे।